الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان اللئيم الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا كونوا أنصار الله كما قال عيسى ابن مريم للحواريين من أنصاري إلى الله قال الحواريون نحن أنصار الله فآمنت طائفة من بني إسرائيل وكفرت طائفة فأيدنا الذين آمنوا على عدوهم فأصبحوا ظاهرين وقال النبي صلى الله عليه وسلم يوشك الأمم أن تداعى عليكم كما تداعى الآكلة إلى قصعتها قالوا من قلة نحن يومئذ يا رسول الله قال ولكنكم غصاء كغصاء السيل وَلَيَنْزِعَنَّ اللَّهُ مِنْ قُلُوبِ عَدُوِّكُمُ الْمَهَابَةَ
वयक़ज़िफ़न फ़ी क़ुलूबिकुमुल वहन क़ालू मल वहन या रसूलल्लाह क़ाल हुब्बुद दुनिया व कराहियतुल मौत औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद व अला अस्हाबि मुहम्मद व अला अज़वाजि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुसलमान भाइरो, कामयाब बानो आए जिमें ईमान कामिल आ। जिमें ईमान ना है उता है बेईमान, काफिरा, मुशरिका। ईमान त अथस पर ईमान कामिल न थस, नुक्स थस, ऐब थस, ईमान अधूरो थस। यो इंसान भी नाकाम आ। अल्लाह तो चए त मां बानन जे कामिल ईमान के पसंद कंदो आ, मूंखे बाना उहे प्यारा आहिनि। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कामिल ईमान तॾहिं थींदो तव्हांजो जो अदीनु नसीहत ते अमल कयो। हिकिड़े सहाबी फरमायो, हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह बजली रज़ी अल्लाह तआला अन्हु, जंहिंजो लक़ब हो यूसुफ हाज़िल उम्मा, वो तो फरमाया तो मां हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बैयत कई। ऐं बैयत इन ॻाल्हि ते कई, हुज़ूर मूंसां मां चयुमि मां बैयत करण आयो आहियां सां। पाण फरमायो, जरीर हथ मूंसां मिलाए हिकिड़े अमल ते वाइदो कर। बैयत जो तरीक़ो इहो हूंदो आहे, कोई भी मुरीद के मुर्शिद वटि वञे तूं उन आमाल ते बैयत करे, उन सां शर्त रखे। कुरान के खोलींदो, शर्त रखे, ही बुराई न कंदे, ही गुनाह न कंदे, ही गुनाह न कंदे, ही बुराई न कंदे, ही अमल चङो कंदे, ही अमल चङो कंदे। हाणे इन शयुनि ते तोसां बैयत आहे। बैयत जो इस्लामी तरीक़ो इहो आहे। ये बैत न आहे तूं मूं वटि आएं साईं, हाणे मां तव्हांजी बैत थो कयां। मां चयो ठीकु आहे बाबा, हाणे तूं वञी ला इलाहा इल्लल्लाह जी हिकिड़ी तस्बीह पढ़ंदो कर रोज़। हाणे तूं मुंहिंजो मुरीद बणिजी वहीं, तुंहिंजी मुंहिंजी बैत थी वई। ईअं कोन्हे इस्लाम में, इहा बैत कान्हे। बैत इस्लाम में आमाल ते। साहबी फरमायो त मां हुज़ूर सां इन उबायो का या रसूल, मां बैत थो कयां। फरमा बैत कर पर हिकिड़े अमल ते कर। कहिड़ी? बैयत कर अन नसीहत लिकुल्ल मुस्लिमिन, त मां हर मुसलमान सां भलाई कंदुमि, हर मुसलमान सां ख़ैर ख़्वाही कंदुमि, इन ते बैयत कर। साहबी फरमाईंदो आहे इन शर्त ते हुज़ूर मूंसां बैयत कई ऐं मां हुज़ूर सां बैयत कई। त कामिल ईमान मुंहिंजो हुज़ूर फरमायो उन जो अथव जे इंसान जे अंदरि ख़ैर ख़्वाही हुजे, हमदर्दी हुजे। ॾिसे त ॿिए मुसलमान खे तकलीफ़ ही परेशान थी वञे, ॾिसे त ॿिया मुसलमान तकलीफ़ में ही परेशान थी वञे, हिन खे चैन न अचे, हिन खे निंड न अचे, परेशान आहे। अरे बाबा छो परेशान आहे तूं? यार फलाणे मुसलमान खे ही तकलीफ़ थी पई आहे, मां हिन करे परेशान आहियां। हाणे इहो आहे मुसलमान, इहो आहे मोमिन, इहो आहे दीनदार। पर जेकर तो असां
ॾिसो पंहिंजे सॼे तरफ़ खबे तरफ़ अॻियां पोयां ॻोठ में माले में पाड़े में पंहिंजे शहर में पंहिंजे मुल्क में त मुस्लमान परेशान आहिनि मुस्लमान खे तकलीफ़ूं आहिनि मुस्लमान अज़ाबनि में आहिनि ऐं तूं असां सुकून सां पिया वक़्तु गुज़ारियूं यादि रखो इहो ईमान अल्लाह वटि क़बूल कोन्हे फरमो कल मोमिन जेको हूंदो आहे हदीस पाक में आयो कल जसद वाहिद हुज़ूर मिसाल ॾिनी फरमायो जीअं हिकिड़ो जिस्म आहे इंसान जो ही फरमो पूरी दुनिया जा मोमिन हिक ॿिए सां ईअं अथव कल जसद वाहिद जे हिकिड़ो जिस्म हुजे फर इन इश्तका बाज़हू इश्तका कुल्लहू फरमायो जेकॾहिं जिस्म मां कंहिं हिकिड़े उज़वे खे तकलीफ़ पहुचंदी आहे त सॼो माण्हू परेशान हूंदो आहे अदा कंहिंजी सॼी ॾाठ ते सूर पए त सॼो परेशान हूंदो जंग ते सूर पवेसि त सॼो पाण परेशान हूंदो कन में सूर पवेसि अख में सूर पवेसि त सॼो परेशान हूंदो फरमायो त इहा मिसाल त मुस्लमान जी जेकॾहिं दुनिया जे हिकिड़े ॿी कुंड ते मुस्लमान परेशान ऐं उन खे तकलीफ़ आहे त ही ॿियो मुस्लमान हिते परेशान हूंदो पर इहो मुस्लमान तो इहो मोमिन अथव हाणे तूं असां पूरी दुनिया में ॾिसूं पिया मुस्लमाननि खे तकलीफ़ूं पहुचनि पियूं तो असांजे मुल्क जे अंदरि मुस्लमान परेशान हाणे मूंखे ॿुधाए तूं असां चऊं त असां पाण जी ज़िंदगी पई ठठ सां ऐं सुकून सां पिया था गुज़ारियूं अदा इहो ईमान अल्लाह वटि क़बूल कोन अथव ऐं यादि रखो अल्लाह फरमायो मुस्लमानो जॾहिं तव्हां ॾिसो त कंहिं बि जाइ ते मुस्लमाननि सां ज़ुल्म थिए पियो दीन सां ज़ुल्म थिए पियो क़ुर सां ज़ुल्म थिए पियो शरीयत सां ज़्यादती थिए पई त मां अल्लाह तव्हांखे चवां थो तव्हां सभ जा सभ उन दीन जे दिफ़ा में ऐं उन जहाद वारे अमल में शरीक थी वञो तॾहिं तव्हांजा रोज़ा तॾहिं तव्हांजो निमाज़ूं तॾहिं तव्हांजा आमाल क़बूल थींदा पर जेकॾहिं दीन जे ख़िलाफ़ ऐं मुस्लमान जे ख़िलाफ़ तव्हां ॿुधो बि पिया ऐं ॾिसो बि पिया ऐं तव्हां उन में कंहिं बि क़िस्म जी तव्हां में का परेशानी न हुजे त पोइ तव्हां सम्झो त अल्लाह युक़बल में हो सलातुन वाला सौमन वाला सदका न उनजी निमाज़ अल्लाह वटि क़बूल आहे न रोज़ो क़बूल आहे न उनजी ख़ैरात क़बूल आहे ही मुस्लमान हिन दुनिया जे अंदरि तव्हां नज़र कयो पूरी दुनिया जे अंदरि मुस्लमान तव्हांखे मज़लूम पियो नज़र अचे ऐं एतिरे क़दुरु मां तव्हांखे ॿुधायां मुस्लमान हो जॾहिं तव्हां असां पंहिंजे दीन खे छॾे ॾींदासीं त यादि रखो पोइ काफ़िर हिन मुस्लमाननि जे मुल्कनि ते काह कंदा ऐं उहे मुस्लमाननि खे पंहिंजनि घरनि जे अंदरि पंहिंजे मुल्क जे अंदरि अची करे उनजे मिल्कियतनि ते ऐं उनजे मुल्क ते कब्ज़ो कंदा जॾहिं मुस्लमान जो इहो हाल हूंदो जॾहिं उहे पंहिंजे दीन खे छॾे ॾींदा क़ुर खे छॾे ॾींदा हुज़ूर जी सुनत खे छॾे ॾींदा मुंहिंजो हुज़ूर फरमायो ईअं थींदव यादि रखो जॾहिं मुस्लमान बेदीन थींदो त काफ़िर मुस्लमाननि ते हमिलो कंदा ऐं उहे काफ़िर हिक ॿिए खे सॾु कंदा काफ़िर हिक ॿिए खे सॾु कंदा अचो त मुस्लमान जे फलाणे मुल्क ते हमिलो कयूं अचो त मुस्लमाननि खे असां उनजी मिल्कियतूं ऐं उनजो माल असां पंहिंजे कब्ज़े में कयूं हुज़ूर फरमायो उहे हिक ॿिए खे कीअं सॾु कंदा हुज़ूर उनजी मिसाल सम्झाई आहे फरमायो जीअं ॾिसो त खाधे जो हिकिड़ो दस्तरखान लॻायो दस्तरखान उन में खाधे जा भला भला आइटम पिया हुजनि पोइ तव्हां ॿिए खे सॾु कयो अदा फलाणा हेॾे त अचे यानी दस्तरखान त अचे वे तूं बि त मानी खाओ त पोइ इहो मानी खाईंदड़ ख़ुशी सां डुकंदो ईंदो वरी ॿिए खे सॾु कंदा यार तूं हेॾे हेॾे आहे दस्तरखान ते वे तूं बि त मानी खा उहो बि डुकंदो ईंदो टे खे सॾु कंदा उहो डुकंदो ईंदो मुंहिंजो हुज़ूर फरमायो ईअं काफ़िर हिक ॿिए खे सॾु कंदा ऐं मुस्लमान जे ख़िलाफ़ उहे ईअं डुड़ींदा ईंदा डुकंदा ईंदा ऐं उनखे मुस्लमान खां कोई ख़ौफ़ न हूंदो ऐं मुंहिंजो हुज़ूर फरमायो इहो ज़मानो ईंदो ऐं ईअं छो थींदो उनजो वजह छा हूंदो सहाबी मुंहिंजे हुज़ूर जो उन लफ़्ज़नि खे नक़ल करे फरमाए थो सहाबी तो फरमाए तो हुज़ूर फरमायो उहे लफ़्ज़ उहो तवज्जो सां ॿुधिजाए यूशिकुल उममु अन तुदाअ अलैकुम कमा तुदा अल आकिलतु इला कसअतिहा इमामुल अंबिया फरमायो कि अहिड़ो तव्हांजो ज़मानो ईंदो काफ़िर हिक ॿिए खे सॾु कंदा तव्हांजे मिल्कियतनि तव्हांजे मुल्कनि तव्हांजे मुस्लमाननि खे क़त्ल करण जे लाइ फरमायो ईअं सॾु कंदा कमा तुदा अल आकिलतु इला कसअतिहा
जिए खाइदड़न के खाधे जे तरफ सॾ कजे इए काफिर मुसलमानन जे खिलाफ एक बे के सॾ कंदा। हिन महिल मुसलमानन के जेकॾहिं ॻाल्हि निमाज़ जी रोज़े जी कबी इबादत ॿुधाए सुभान अल्लाह जा फ़ज़ाइल ला इलाहा इल्लल्लाह जा फ़ज़ाइल त ख़ुशि पियो थिए, पर हिन खे इहा ख़बर नथी पए त एॾो हिकिड़ो फरीज़ो जेको मज़लूम जी मदद करणु मुसलमान जी मदद करणु अल्लाह जे दीन जी मदद करणु वॾे मां वॾो इहो अमल जंहिं खां सवाइ इंसान जो चारो ई कोन्हे उहो फरीज़ो मुंहिंजो रहियो पियो आहे। उनजी मां का तयारी न कई आहे, उन्हनि मुसलमान ते मुंहिंजो को एहसास ई कोन्हे। छा पियो थिए फ़लस्तीन में, छा पियो थिए इराक में, छा पियो थिए ॿिनि मुल्कनि में, छा पियो थिए असांजे मुल्क जे अंदरि इस्लाम जे ख़िलाफ़ दीन जे ख़िलाफ़ कोई शूर कोन्हे, कुझु बि कोन्हे। अञा बि जेकॾहिं मौलवी साहिब का हक़ जी ॻाल्हि कंदो त अञा ॿिया बि ईअं चवंदा त साईं ॾिसो मौलवी साहिब जी सियासत जी ॻाल्हि कनि था, पाण फरमो काफ़िर हिक ॿिए खे सॾ कंदा तव्हांजे ख़िलाफ़। सहाबी सवाल करण लॻा, साईं मिन किल्लतिन नहनु यौमा इज़न या रसूल अल्लाह, साईं हिन करे सॾ कंदा कि असां मुसलमान थोरा हूंदासीं, इन करे काफ़िर हिक ॿिए खे सॾ कंदा मुसलमाननि जे ख़िलाफ़। मुंहिंजे इमामुल अंबिया फरमायो न न मुसलमान थोरा न हूंदा, पर पाण फरमो वला किन्नकुम गुसाउन का गुसा इसैले, फरमायो मुसलमान त रहंदा पर उहे नाले में मुसलमान हूंदा, उन्हनि जे अंदरि उहो दीन जो दर्द न हूंदो, उन्हनि जे अंदरि इस्लाम जो दर्द न हूंदो। फरमायो उहे ईअं ई गंदा हूंदा गुनाहनि में। फरमायो जीअं ॾिसंदा हो कॾहिं जॾहिं ॿोॾ ईंदी आहे पाणी ईंदो आहे पोइ उनजे मथां ई गंद तरंदो ईंदो आहे मिल कचेर। फरमायो वला किन्नकुम गुसाउन का गुसा इसैले, इएं नाले में त कलमो पढ़दा नाले में त मुसलमान हूंदा पर उन्हनि जे अंदरि ईमान इस्लाम जो जज़्बो न हूंदो, मुसलमानी जो जज़्बो न हूंदो। मुंहिंजे इमामुल अंबिया फरमायो जॾहिं मुसलमाननि जो इहो हाल थींदो पोइ अल्लाह ताला हिकिड़ियूं ॿ मुसीबतूं उन्हनि ते अंदरि नाज़िल कंदो। फरमायो वला यंज़अन्नल्लाहु मिन क़ुलूबि अदुव्विकुमुल महाबत, पहिरों पहिरों अज़ाब इहो ईंदनि कि अल्लाह ताला उन मुसलमाननि जे मुखालिफ़ काफ़िरनि जे दिलनि मां अल्लाह मुसलमाननि जे भउ खे ख़त्म करे छॾींदो, काफ़िरनि जे दिलनि मां मुसलमाननि जो ख़ौफ़ ख़त्म थी वेंदो, उन्हनि जो रोब ख़त्म थी वेंदो। पहिरों पहिरों अज़ाब उन्हनि ते इहो ईंदो कि काफ़िरनि जे दिलनि मां मुसलमाननि जो भउ हलियो वेंदो। जॾहिं मुसलमाननि में दीन इस्लाम जो जज़्बो न रहंदो तो हिननि खे ख़बर ई न हूंदी, इन जा जेके दुश्मन यहूदी ईसाई ऐं मुशरिक हूंदा उन्हनि जे दिलनि मां मुसलमाननि जो भउ ख़त्म थी वेंदो। हिकु त अल्लाह जो अज़ाब इहो ईंदनि ऐं फरमायो ॿियो इहो अल्लाह जो अज़ाब ईंदनि वला यक़ज़िफ़न्न फ़ी क़ुलूबिकुमुल वहना, अल्लाह मुसलमाननि जे दिलनि में वहन जी बीमारी आणींदो, वहन जी बीमारी में मुब्तला हूंदा। सहाबा अर्ज़ करण लॻा मल वहन या रसूल अल्लाह, साईं उहा वहन जी कहिड़ी बीमारी हूंदी जेका मुसलमाननि में ईंदी ऐं उन बीमारी जे करे उहे काफ़िर उन्हनि जे मथां काह कंदा, उहे काफ़िर मुसलमाननि खां न ॾिजंदा, कॾहिं उन्हनि जे नबी जी बि गुस्ताखियूं कंदा, कॾहिं क़ुरान जूं गुस्ताखियूं कंदा, कॾहिं मुसलमाननि जे शाइर इस्लाम जूं गुस्ताखियूं कंदा। उहे हिन करे अल्लाह उन्हनि मुसलमाननि जे दिलनि जे अंदरि हिकिड़ी वहन जी बीमारी फिटी कंदो। सहाबा अर्ज़ कयो मल वहन या रसूल अल्लाह, साईं उहा वहन जी कहिड़ी बीमारी हूंदी, उहा कहिड़ी बीमारी हूंदी जेका उनजे मुसलमान जे दिल में ईंदी, जो काफ़िर मुसलमान खां न ॾिजंदा। फरमाया उहा इहा बीमारी हूंदनि कि हुब्बु दुनिया व कराहियतुल मौत, हुब्बु दुनिया व कराहियतुल मौत, मुसलमाननि जे दिलनि जे अंदरि
जॾहिं दुनिया जी मोहब्बत अची वेंदी, माल जी मोहब्बत अची वेंदी, दौलत जी मोहब्बत अची वेंदी, वकराहियतुल मौत, जॾहिं मौत खां डिॼंदा, जॾहिं मौत खां डिॼंदा ऐं दुनिया जी मोहब्बत ईंदनि तो उन वक्त काफ़िर इन्हनि मुसलमाननि खां न डिॼंदा ऐं काफ़िर मुसलमाननि सां ज़ुल्म कंदा। मुंहिंजे इमामुल अंबिया फरमायो अल्लाह ताला जे तरफ़ां मुसलमान जे मथां अज़ाब ईंदो, हिन करे त उन्हनि जे दिलनि में दुनिया जी मोहब्बत अची वई ऐं उन्हनि जे दिलनि जे अंदरि मौत जो भउ अची वेंदो, इन करे काफ़िर मुसलमाननि सां पिया ज़ुल्म कंदा। हिन महिल जे करे तो असां ॾिसूं अब को कंहिंखे बाहूं ॿधियूं बीठो आहे, को कंहिंखे साईं साईं थो करे, को कंहिंखे सर सर थो करे। अब मक़सद दुनिया आहे न, हिकिड़ो मक़सद अथनि ऐं ॿियो छाजे करे भला मतां का तकलीफ़ अची वञे, भले मौत जो ख़तरो बि न हुजेसि पर थोरी छोड़ो तकलीफ़ जो ख़तरो हुजेसि त मतां को जेल जी तकलीफ़ अची वञे, मतां का ॿी तकलीफ़ अची वञे, मौत त अञा बाद जो मसइलो आहे, पर एतिरी तकलीफ़ बि जॾहिं मुस्लमान बर्दाश्त न कंदो त पोइ नतीजो इहो निकिरंदो त पोइ इहो यहूदी ईसाई पोइ इन्हनि सां खेॾांदू कंदा, हिन जे इस्लाम सां खेॾाद कंदा, हिन जे नबी जूं गुस्ताखियूं कंदा, हिन जे क़ुर जूं गुस्ताखियूं कंदा। मुसलमानो यादि रखो, जॾहिं तूं असां मुसलमान जहाद वारो अमल छॾे ॾींदासीं तो असांजी नमाज़ खां कोन ॾिजो इहो काफ़िर, तो असांजे रोज़े खां कोन ॾिजो, तो असांजे हिननि जलसनि ख़ैरातनि खां कोन थो ॾिजेव। ओ खणी असां केॾो बि वॾो जलसो कयूं, ओ बाबा हेॾी ख़ल्क़ अची गॾु थी, हुनखे ख़बर आहे त हिन जे दिलनि जे अंदरि जहाज जो जज़्बो आहे ई कोन। भई ही घणा खणी केतिरा बि हुजनि पर जे दिलनि में जॾहिं जहाज जो जज़्बो ई कोन्हे, पोइ तूं भली करे केॾा बि वॾा जलसा करे छा थींदो दुश्मन जे दिलि में? हिन में दीन आहे कोन, हिन जे त दिल जे अंदरि एॾो त भउ वेठल आहे, मौत छा पर असांखे तकलीफ़ ई न अचे। हालांकि मोमिन छा हूंदो आहे, क़ुर में हिकिड़ो वाक़ियो थो अचे, तव्हां उन जे तरफ़ तवजो कयो। मोमिन त पंहिंजी जान पेश करे मुसलमाननि जे ईमान खे बचाईंदो आहे, त मुसलमान जो ईमान बचे, मुसलमान जो दीन बचे, पर जेकर उन में मुंहिंजी जान हली वञे त सौदो ॾाढो सस्तो आहे। मुसलमान जो ईमान त बचंदो, उन जो दीन त बचंदो। क़ुर जे अंदरि वाक़ियो थो अचेव, हिकु नौजवान छोकिरो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां 70 साल पहिरां जो वाक़ियो आहे, जेका अल्लाह क़ुर में बयान कयो। पूरे मुल्क जे अंदरि हिकु बादशाह यूसुफ ज़ो नवाज़, हिकु उहो बादशाह जेको कट्टर हिकिड़ो काफ़िर, पूरी अवाम पूरी रइयत काफ़िर, पर हिकिड़ो नौजवान आहे अल्लाह उनखे हिदायत कई। पूरे मुल्क जे अंदरि हिकिड़ो नौजवान अल्लाह उनखे दीन तो नसीब करे, हक़ वारो दीन उनखे नसीब थी वियो। हाणे दिलि में फिक्र पैदा थियो, यार मां त जहन्नम खां बची वियमि, मांखे त दीन मिली वियो, पर ही सॼी अवाम, ही सॼी रइयत, ही सभु काफ़िर आहिनि, ही सभु मुशरिक आहिनि, ये तो सब जहन्नम जे तरफ वञनि था, वो अल्लाह मूंखां न पुछंदो। भला हाणे को अहिड़ो मौक़ो ॻोल्हियां जो मां जी भले जान वञे त भले वञे, पर खुलम खुला हिन खे अल्लाह जो दीन ॿुधायां, खोले खोले हुनखे दीन सम्झायां। अरे तो तूं त असां दुनिया जे हिकिड़े वॾेरे खां डिॼी रहिया आहियूं, तूं त असां हिकिड़े पुलिस वारी सिपाही खां डिॼी रहिया आहियूं, तूं त असां दुनिया जे हिकिड़े मक़सद खां हथ कढण लाइ तयार न आहियूं। पर उहो नौजवान जेको पूरे मुल्क जे अंदरि हिकिड़ो ई मुजाहिद आहे, नंढी उमिरि जो आहे, भला अहिड़ो को मौक़ो ॾिसां जिथे घणा माण्हू गॾु थियनि त मां अल्लाह जो दीन थो ॿुधायां, पोइ भले मां भले क़तल थी वञा। मौक़ो तलाश कंदे कंदे ॾिसे त हावेली रस्ते ते वॾी ख़ल्क़ बीठी आहे, हिन जो अॼु वाह जो मौक़ो मिली वियो आहे, एॾी वॾी ख़ल्क़ आई आहे। पुछे भला छो बीठा हो, ॿुधायो त सही। कीअं बीठा वञी करे ये साम्हूं ॾिसे त शींहं वात फाणी बीठो आहे, ॿियो रस्तो ई वञण जो कोन्हे, हाणे जेका वञूं त इहो शींहं असांखे खाईंदो, असां हिन करे बीठा आहियूं, छा कयूं? हिन जो दिलि में अॼु वाह जो मौक़ो मिलियो, हिन करे उन जाते नौजवान तकरीर करणी शुरू करे ॾिनी ऐं उनखे चवणु लॻो, ऐं अल्लाह जा बानो, हिकु झंग जे जानवर खां डिॼी रहिया हो,
अज मां तव्हां के साफ तो बुधायाव, मुझे अकेले रब ते ईमान आणियो, इन्हनि बुतन के छड़ियो, इन्हनि गैरन के छड़ियो, अकेले रब ते ईमान आणियो। अज मां चवां तो इहो शिरक वारो अमल छड़ियो। तहां जो बादशाह भी मुशरिक थव, तहां भी मुशरिक हो, तहां जो बादशाह भी गलत थव, तहां जा ऐं मुंहिंजा वॾा भी गलत हुया। अकेलो रब तो, मुंहिंजे रब जे नाले में उहा बरकत ऐं कुवत ऐं ताक़त थव जो मुंहिंजे रब जो नालो वठंदा वेंदो, इहे झंग जा जानवर भी तहां जे साम्हूं निवड़त कंदा। छा थो चई? अकेलो ही बुत असांजे गलत आहिनि, बादशाह भी गलत आहे। मुंहिंजे रब में वॾी ताक़त थव। ओ मुसलमान हो, बिली अल्लाह के मुजाहिद पसंद थव, अल्लाह के पक्को मुवहिद पसंद थव, जेको अकेले रब के नफ़े नुक़सान जो मालिक समझदो आ, जेको हयाती ऐं मौत जो मालिक अकेले रब के समझदो आ। नौजवान जो वाह जो अज मौक़ो मिली वियो, दिल में अल्लाह का दरख्वास्त करण लगो, मुंहिंजा रब अज का मुझी करामत ॾेखार। अल्लाह अज मां तुझे दीन जो बयान करे रहियो आहियां। हाणे तो नौजवान चवे, ओ अवामो हेॾे तवज्जो कयो, ॾिसो मां जो अकेले रब ते ईमान अथव, ही मां पंहिंजे रब जो नालो खणी करे इन भितर के मां शींहं जे तरफ़ उछलायां थो। ॾिसो भितर उछलाइण मुंहिंजो कमु हूंदो, पर मुंहिंजे रब जे नाले में एॾी ताक़त अथव जो इन भितर सां शींहं ॾिसो त मरे थो कन। एना नौजवान भितर उछलाइण इन नौजवान जो कमु हो, उन भितर के शींहं ताईं पहुचाए शींहं के मारण चो मुंहिंजे रब जो कमाल हो। तो असांजे दिलनि में ईमान ई कोन्हे, बाक़ी छड़ा जलसा, छड़ा इहो भज डुक, इहो छा कंदो जॾहिं जहाद जो जज़्बो ई न हूंदो। दुश्मन समझी रहियो आहे हिन में आहे कुछ कोन, ही त मुर्दा आहिनि। नौजवान हो, अल्लाह फरमायो ईअं ई थी पियो ॼण जीअं मुंहिंजे इमामुल अंबिया ई पथरियूं मुठ में खणी करे ॿाहिरि काफ़रनि जे तरफ़ मुंहिंजो हुज़ूर उछलायो, सब जा सब अंधा बणजी विया, मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा आराम सां निकिरी विया। अल्लाह क़ुरान में फरमायो, वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। ऐं मुंहिंजा महबूब ई पथरियूं उछलाइण त तुंहिंजो कमु हो, पर इन पथरनि के सभिनी जे मुंहं में पहुचाए उन्हनि के अंधो करण मां अल्लाह जो कमु हो। एना नौजवान बस पत्थर उछलाईंदो तो वञे, शींहं उते ई मरी वियो। एना नौजवान तो चए, मुंहिंजे रब जे नाले जी ताक़त ॾे त ॾिसो। मां ॻाल्हि मुख़्तसर कयां, माण्हू भॻा बादशाह ख़बर पई थी, ख़बर पई थी हिकु नौजवान तुंहिंजे मुल्क में पैदा थिए थो, बादशाह बि ग़लति, सभु ग़लति, ऐं वॾो जादू अथसि, हीअ त माण्हू अलाए केतिरा ख़राब कंदो, हीअ जो पत्थर आहे हीअं त शींहं मरी पियो, कि पकड़ियो इनखे मारियो, न त घणा ख़राब कंदो, इनखे मारियोसि। सभु माण्हू गॾु करे इनखे जबल जी चोटी ते बीहारे इनखे अहिड़ो धिको ॾियोसि जे हेठि ज़रा ज़रा थी मरी वञे। हीअ घणनि खे ख़राब कंदो इहो मुजाहिद। अल्लाह जी कुदरत रे त नज़र कयो मुसलमान हो, एना पहाड़ जी चोटी ते बिहारे करे एना अवाम ऐं रइयत सॼी बीठी आ, ॾिसी रही आ। एड़ा ही नौजवान के पकड़े करे पकड़ींदड़ उन नौजवान के हेठ जबल का हेठ उछलाईंदा था वञनि। मुंहिंजे रब जी कुदरत ॾिसो, वो उछलाईंदड़ पाण जबल का हेठ किरदा मरदा था वञनि। ओहो मुजाहिद नौजवान उन जबल जी चोटी ते खिलंदो बीठो, छो त अल्लाह जो कानून। अल्लाह फरमायो, दुनिया वारो माशा यकुन मालम यशा लम यकुन। अल्लाह फरमायो, दुनिया वारो जेको मां चाहींदुमां उहो थींदव, जेको मां न चाहींदुमि उहो कोन थींदव। एना बादशाह परेशान थी वियो, पकड़ियो इन खे, ही त वॾो जादूगर, इन जो पहाड़नि जबलनि ते जादू हलियो, पर हिन
के समंदर जे किनारे ते बिहारे आने समंदर जे अंदर उछलायो इना रइयत गर थी वई अवाम गर थी वई इनी नौजवान मुजाहिद मोमिन के इना पकड़े करे समंदर जे किनारे ते बिहारे इना समंदर ते उछलाईंदा था वञन अल्लाह जो हुक्म अची वियो ये उछलाईंदड़ सब उन्हीं समंदर जे अंदर पर नौजवान किनारे ते खिलंदो बीठो आहे काफिर चयो बादशाह त बना ही त ॻाल्हि वॾी थी वई कयूं छा ही त अलाए केतिरा माण्हू खे त ख़राब कंदो बस मां आख़िरी ॻाल्हि कयां नौजवान छा थो चए दिल में ख्याल कई अल्लाह अॼु मौक़ो मिलियो आहे मां वञा त भल वञा कत्ल थी वञा त कत्ल थी वञा पर मुंहिंजा रब इन्हनि जा ईमान बची वञनि इन्हनि जो दीन बची वञे एड़ा दिल में ख्याल आयो नौजवान तो बादशाह के सर करे ओ यूसुफ ज़ुनवास मां अब्दुल्ला बिन तामिर जी गाल त बुध मां नौजवान जी गाल त बुध जेकरे मुखे मारण तो चाहे मुखे कत्ल करण तो चाहे बादशाह अच त मां पंहिंजे मारण जो तरीक़ो मां पाण बुधाया बस उहो तरीक़ो इस्तेमाल कंदो वञ मां कत्ल थी वेंदुमि मां मरी वेंदुमि तुंहिंजी जान छुटी वेंदी अरे वरी ॻाल्हि ही त आसान तरीक़ो पंहिंजो मारण जो पाण तो तरीक़ो बुधाए भले छा तरीक़ो थी कि मुझे हिकिड़ो शर्त इहो आहे अवाम सॼी खे गॾु कर त मां पंहिंजे मारण जो तरीक़ो मां पाण ॿुधायां सभु गॾु कर सभु अवाम गॾु थी जे मां ॿुधायां तरीक़ो छा नौजवान तो ऐलान करे बादशाह ओए जेको तुंहिंजो जल्लाद इन के तलवार हथन में दे हेड़ा तलवार खणी करे मुझे गर्दन ते हलाए पर हिकड़ो लफ्ज ज़बान सा चवे इहो लफ्ज चवे त मां हिन नौजवान जे रब जो नालो खणी करे हिन नौजवान जे रब जो नालो खणी करे मां हिन जे गर्दन ते तलवार हलाए रहियो आहियां जेकॾहिं इहे लफ़्ज़ चवंदो त तलवार कटींदी पर जेकॾहिं इहे लफ़्ज़ न चवंदो बादशाह जो कुछ करणो थी कर जेतरी फौज थी इस्तेमाल कर जेतरी ताकत थी इस्तेमाल कर जेसिताईं मुंहिंजो रब न चाहींदो तू कुछ भी न करे सघंदे मारणो थी तो तरीक़ो मां ॿुधायां जलाद के तलवार हथन में दे एड़ा मुझे गर्दन ते हलाइंदो वञे ऐं इहे लफ़्ज़ चवंदो वञे मां हिन नौजवान जे रब जो नालो वठी करे मां हिन तलवार के हलाए रहियो एड़ा सॼो अवाम गॾु थी वियो एड़ा जलाद तलवार ही लटकाईंदो थो अचे ही नौजवान पंहिंजे गर्दन खे ही करे जलाद के चए तो इहे लफ़्ज़ चवंदे तलवार कटींदई एड़ा उहो जल्ला तो लफ्ज चवे मां हिन नौजवान जे रब जो नालो वठी करे मां हिन अब्दुल्ला बिन तामिर जे रब जो नालो वठी करे मां हिन तलवार के हलाए रहियो आहियां बस उहो लफ्ज चवंदो वियो तलवार हलाईंदो वियो ये अब्दुल्ला बिन तामिर नौजवान तो शहीद थींदो वियो पर हज़ारनि जे तइदाद में अवाम बीठी हज़ारनि जे तइदाद में लश्कर बीठो हो सभिनी जे ज़बान मां लफ़्ज़ निकिरी विया सब जा सब चवंदा विया आमन्ना बिरब्बि हाज़ल ग़ुलाम आमन्ना बिरब्बि हाज़ल ग़ुलाम ओ बादशाह तू भी कूड़ो आ तुझो मज़हब भी कूड़ो आ ये तुझा बुत भी कूड़ा आहिनि आमन्ना बिरब्बि हाज़ल ग़ुलाम असां सभिनी हिन नौजवान जे रब ते ईमान आंदोसे असां सभिनी नौजवान जो ईमान ऐं दीन इख्तियार कयोसे नौजवान पंहिंजी त कुर्बानी ॾिनी पर चो हज़ारनि माण्हुनि जे ईमान खे बचाई बादशाह वारे थियो त ही त कम ही उबतो थी वई ॻाल्हि ॿी थी वई हिकिड़ो वियो ही त हाणे 1000 मुजाहिद बणिजी विया जल्दी कयो खंदकू खोटियो वञी खोटे करे बाह ॿारियो हिन सभिनी खे पकड़ींदा उछलाईंदा वञो सभिनी खे एॾा खंदकूं खोटियूं वयूं एॾा पकड़ींदा उनखे उछलाईंदा था वञनि ओ उहे उन बाह जी तरफ़ त वञी रहिया आहिनि
पर बाहर ते वञण ताईं अंदर वञण ताईं सभिनी जी ज़बान मां लफ़्ज़ थो अचे आमनतु बिरब्बि हाज़ल ग़ुलाम आमनतु बिरब्बि हाज़ल ग़ुलाम। इहे लफ़्ज़ चवंदा चवंदा बाह जे हवाले थींदा था वञनि उछलाईंदा था वञनि इन्हनि जी ज़बान मां इहे लफ़्ज़नि जा नारा हलदा था वञनि आमनतु बिरब्बि हाज़ल ग़ुलाम। उहे सड़दा त वञनि था शहीद त थींदा था वञनि पर पंहिंजे मज़हब ते मज़बूत आहिनि। अल्लाह कुरान में फरमायो ऐ मुंहिंजा हबीब इन्नल्लज़ीन फतनुल मुमिनीन वल मुमिनाति सुम्मा लम यतूबू फलहुम अज़ाबु जहन्नम वलहुम अज़ाबुल हरीक। आए मुझा हबीब ये जन के तकलीफों दई रहा बाह में उछलाए रहा कुतिल अस्हाबुल उखदूदिन नार ज़ातिल वक़ूद इज़हुम अलैया क़ूद वहुम अला मा यफ़अलूना बिल मुमिनीन शुहूद। ऐ मुंहिंजा हबीब इन्हनि बाह में उछलाईंदा पिया वञनि पर मुंहिंजा हबीब इन्हनि जो कोई जुर्म न हो इन जो कोई ॾोह न हुयो पर हिननि जो ॾोह इहो हुयो वमा नक़मू मिनहुम वमा नक़मू मिनहुम इल्ला अन युमिनू बिल्लाहिल अज़ीज़िल हमीद। मुंहिंजा हबीब जो जुर्म इहो हो इन जो अल्लाह ते ईमान हो। ओ मुसलमानो चो मुजाहिद तो उहो हूंदो आहे मोमिन तो उहो हूंदो आहे पंहिंजी जान ते पेश कंदो आहे पर माण्हुनि जे ईमान खे बचाईंदो आहे माण्हुनि जे दीन खे बचाईंदो आहे माण्हुनि जे इस्लाम खे बचाईंदो आहे। ओ मुसलमानो अल्लाह खे बानो प्यारो अथव जेको मुसलमाननि सां हमदर्दी करे दीन सां हमदर्दी करे अल्लाह वटि उहो बानो प्यारो अथव जंहिंजे दिल जे अंदर अल्लाह ते पूरो यकीन कायम हुजे। बाक़ी हाणे तो असां अल्लाह ते ईमान यकीन कुछ भी कोन्हे कॾहिं दुनिया जे लालच में फाता पिया आहियूं कॾहिं कंहिंजे दड़के दामान में फाता पिया आहियूं। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे सही मोमिन बणाए अल्लाह ताला तव्हां असांखे जहाद जी तैयारी नसीब फरमाए अल्लाह ताला तव्हां असां खां दीन जी हिफ़ाज़त जो कमु वठे शायर इस्लाम जी हिफ़ाज़त जो कमु वठे तो असां खां अल्लाह इस्लाम जी हिफ़ाज़त ऐं चौकीदारी जो कमु वठे। जेको मां ॻाल्हायां अल्लाह ताला क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल